अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जी ख़ुसूसी ट्रांसमिशन में वहाँ के भली कार चऊं था। नाज़रीन, 24 कलाकनि वारो जेको टाइम घुरियो वियो आर्मी चीफ पारां, उन में कुछ कलाक वञी बचिया आहिनि ऐं जेका डेवलपमेंट थी आहे, जेका सूरत हाल थी आहे, उनखे तव्हां ॾिसी सघो था त हिन वक़्त ताईं केॾा चेंजिस अची चुका आहिनि। अॻियां छा थियण वारो आहे, हिन हवाले सां कुझु बि नथो चई सघे। असां कोशिशि कंदासीं त पंहिंजनि महिमाननि खां तजिया ऐं तबसरा फ़ोन लाइन ते वठूं ऐं तव्हांखे वक़्तनि सूरत हाल खां आगाह कंदा रहूं। मूंसां गॾु स्टूडियो में मूंखे जॉइन कयो शहज़ाद शाह जीलानी साहब। शाह साहब, हिन वक़्त ताईं जेका सूरत हाल आहे, हाणे त हिकिड़ो सूरत हाल मुंझारे जो शिकार थी वई आहे। जेका बयानबाज़ी थी रही आहे उन में नथी ख़बर पवे त केरु सच पियो ॻाल्हाए, केरु कूड़ पियो ॻाल्हाए ऐं आवाम खे बेवकूफ़ छो पियो बणाए वञे। जी हाँ, असां कल्ह बि पंहिंजी स्पेशल ट्रांसमिशन में जेके ॻाल्हियूं ॻाल्हाईंदा रहिया आहियूं ऐं तजिया कराईंदा रहिया आहियूं माण्हुनि खां, उन में हिकिड़ी ॻाल्हि त ॾिसो वाज़े आहे त हुकूमत जेका आहे, हाणे मामिलो अची वियो आहे फेस सेविंग। हुकूमत पंहिंजी फेस सेविंग थी करे ऐं जेके एहतजाज कंदड़ जेके धुरियूं आहिनि उहे पंहिंजी जेका फेस सेविंग आहे उहे था कनि। हाणे मामिलो इहो आहे त कल्ह कुझु तजिया निगारनि जो ख़्यालु या रायो इहो हो त हाणे मामिलो सॼो जेको अची वियो आहे उहो अची वियो आहे जेको सालिसी जेको गैरेंटोर जेको पाक फ़ौज आहे उनजे हथ में। फ़ैसिला हाणे हिननि जे हथ में न आहिनि, इहो त हिकिड़ो क्लियर आहे। ॿियो इहो त मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई त अॼु प्राइम मिनिस्टर जेको ख़िताबु कयो पंहिंजो क़ौमी असेंबली में, उन में उन इहो चयो त उन्हनि खे इहो ॿुधायो वियो त इमरान ख़ान ऐं ताहिरुल क़ादरी साहिब जेके आहिनि उन्हनि फ़ौज खे चयो आहे त तव्हां अचो ऐं मामला जेके आहिनि हल कयो ऐं इहो तासुर ॾिनो हुयो। उन सां गॾोगॾु जेको मुख़ालिफ़ धुर जो जेको अॻवान आहे ख़ुर्शीद अहमद शाह साहिबु, उन हिकिड़ी अॼु ॾाढी धुआंधार क़िस्म जी तक़रीर कई आहे, तमामु जेका जज़्बात में अची ऐं उन इहो आइन जी जेका आहे किताब खणी करे लहराए चयो त जेको करिणो थो कयो, तव्हां सुप्रीम कोर्ट जे मथां हमिलो कयो, पार्लियामेंट जे मथां हमिलो कयो, जेके अहिड़ा जेके स्टेट सिंबल्स आहिनि कयो, पर हुन इहो मथे करे चयो त इन खे जेको आहे असां उनजो तहफ़ुज़ कंदासीं। हाणे कुझु धुरियुनि जो ख़्यालु इहो बि हुयो त प्राइम मिनिस्टर खे बैक एंड इहा ख़बर आहे त मामला काॾे पिया वञनि, पर हाणे ऑपोज़िशन पंहिंजो किरदारु हिकिड़ो ॾेखारे त ॾिसो असां जमहूरियत बचाइण लाइ जेको आहे, पर उहो उन में कुझु धुरियुनि जो ख़्यालु इहो आहे त इहा नवाज़ शरीफ़ साहिब सां जेका आहे दुश्मनी आहे उनजे मुतरादिफ़ आहे, उहा इन जे लाइ त ख़ुर्शीद शाह साहिब जी इहा जेका जज़्बाती तक़रीर आहे उनजी अहमियत कोन्हे हाणे जेका मौजूदा सूरत आहे। इहो सिर्फ़ु इहो आहे त भई हल्के में वञिणो आहे, पार्टी जा जेके कारकुन आहिनि उन्हनि ताईं इहो मैसेज वञे त ॾिसो असां त फाइटिंग स्पिरिट में आहियूं, पर उन जी का अहमियत इन्हनि हालात में न आहे। ऐं मियाँ साहब खे पाण बि ख़बर आहे त हींअर मामला एतिरा ख़राब थी चुका आहिनि त बहितर आहे त जेको बि उन्हनि खे प्लेटफॉर्म मिलंदो उन ते हू पंहिंजी ॻाल्हि कंदा, पंहिंजी फेस सेविंग वारी ॻाल्हि कंदा ऐं हो कतई इन ॻाल्हि खे जेको आहे तस्लीम न कंदा त को जेको आहे उन्हनि आर्मी जी मदद घुरी या आर्मी उन्हनि खे चयो। हाणे ॻाल्हि हिकिड़ी ॿी बि अथव, अॼु उन्हनि पार्लियामेंट में चयो त असां त आर्मी खे कोन चयो आहे, उहो त हुननि धुरनि चयो आहे। जॾहिं त इमरान ख़ान साहब ऐं ताहिरुल क़ादरी साहब जॾहिं आर्मी चीफ सां मुलाक़ात करे वापसि आया त इमरान ख़ान साहब कैटेगोरिकली चयो त आर्मी चीफ उन्हनि खे चयो त भई हुकूमत जेको आहे उन मूंखे चयो आहे त मां गारंटर आहियां त हाणे मामला जेके आहिनि उहे थियनि, पर असां उन्हनि खे वाज़े कयो आहे आर्मी चीफ खे त जेसि ताईं नवाज़ शरीफ़ साहिबु इस्तीफ़ो न ॾींदो तेसि ताईं जेके आहिनि असां मुतालबा के बि ॻाल्हियूं न मञींदासीं। ऐं हाणे थोरी देरि पहिरियों इमरान ख़ान साहिबु उहा ई साॻी ॻाल्हि कई आहे त असां जेको आहे कारकुनो तां तयारु रहजो ऐं मां ॿी जेका पंहिंजो ख़िताबु कंदुमि उन में मां अहम ऐलान हूंदो। ऐलान जो जेको सिलसिलो आहे उहो चवंदा आहिनि न त पंहिंजो को बि तूफ़ान थमने वाला नहीं, ये तूफ़ान थमने वाला नहीं, इहो ईअं ई आहे त पंहिंजो ऐलानात वारो सिलसिलो टेम्पो माहौल ठहे थो। हिकिड़ी बि मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदुसि जेका तमामु इम्पोर्टेंट आहे, उहा इहा त ईअं बि थी सघे थो त जेका आर्मी चीफ ऐं वज़ीर आज़म जी जेका मुलाक़ात थी हुजे उन में एक्सचेंज ऑफ व्यूज़ हूंदा आहिनि। हाणे ॾिसो उहा पब्लिक न थी आहे, को बि माण्हू इहो नथो ॿुधाए सघे, का अख़बार, को टीवी चैनल, को तजियो करण वारो इहो नथो ॿुधाए सघे त आर्मी चीफ जी ज़बान मां कहिड़ा लफ़्ज़ निकिता या वज़ीर आज़म उनखे कहिड़ो जवाबु ॾिनो। पर हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ो अंदाज़ो अगरि माण्हू मोहतात अंदाज़ो करे थो त उन में इहा ॻाल्हि साम्हूं थी अचे त आर्मी चीफ ऐं जॾहिं वज़ीर आज़म वेहंदा हूंदा त उहा इहो हूंदो त देखें मियाँ साहब, मिस्टर प्राइम मिनिस्टर, आप कुछ मामलात को देखें बहुत ख़राब हो रहे हैं। इम्कानी तौर पे वज़ीर आज़म साहब जवाब इहो ॾिनो हूंदो तो देखें जी हमने तो मुज़ाकरात किए, हमने सिलसिला किया है मुशावरत का, वो हमें इतना कुछ बोलते रहते हैं, उसके बावजूद भी हमने अपने वज़ीरों को भेजा है, हमने अपनी एक टीम भेजी है, सारी पार्लियामेंट हमें सपोर्ट करी है। थी सघे थो त हुन जे जवाब में आर्मी चीफ इहो चयो हुजे
तो नहीं देखें मामला जो है वो अब हाथ से निकलता जा रहा है, वक्त बहुत कम है और बेहतर होगा कि आप जो मुज़ाकरात हैं वो करें और एक मीनिंगफुल डायलॉग्स करें। जैसे नवाज शरीफ साहब थी सके तो चो हमने सब कुछ आजमा कर देख लिया और इस्तीफ़ा देने वाली बात तो उस पर तो ये तो नाजायज़ एक वो है मुतालबा, तो उन ते इहो थियो हूंदो तो प्राइम मिनिस्टर चवंदो देखे हमने तो कोशिश कर ली, आप भी कोशिश कर लें, अगर आपसे मसला हल हो सकता है। शाह साहब इहो ॾाढी त इंटरेस्टिंग ॻाल्हि कई, फेस रीडिंग चई सघिजे थो इनखे। फेस रीडिंग इम्कान ई हिकिड़ो असां जाइज़ो ॾिसो ग़लति बि थी सघूं था, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेको इन जो असांखे हिकिड़ो सम्झ में सम्झणो पवंदो। शायदि ॾिसो जेका आख़िरी ॻाल्हि आहे न जंहिंमें प्राइम मिनिस्टर इहो थी सघे थो त बेज़ारी थी करे चयो हुजे आर्मी चीफ खे कि हमने तो सब कुछ कोशिश कर ली हमने, अगर आपकी बात मानते हैं तो आप देख लें। हिकिड़ो हूंदो आहे न त तव्हां ॻाल्हि खुटाइण लाइ चवंदा हो त भई असां सभु कुझु कयो, तव्हां को थिए थो करे ॾिसो, त उहो उन में आर्मी चीफ वटि जस्टिफिकेशन आहे त भई प्राइम मिनिस्टर अगरि उनखे चयो आहे त आप कोशिश कर लें, तो हुन जी कोशिश इहा हुई त कलाक जे अंदरि ॿई बल्कि अधु कलाक जे अंदरि ताहिरुल क़ादरी साहब ऐं इमरान ख़ान साहब जेके वञी मुलाक़ात कई आहे, उन खां पोइ लेट नाइट चौधरी निसार वञी मुलाक़ात कई आहे आर्मी चीफ सां। ऐं आर्मी चीफ जो ॾिसो चौधरी निसार पोइ कीअं थो वञे, जॾहिं प्राइम मिनिस्टर अॼु पार्लियामेंट में ख़िताब कयो आहे त असां त आर्मी खे चयो ई कोन्हे को, मतिलबु असां हुनजी मदद न वरिती आहे, त ॿिए पासे चौधरी निसार राति जो देरि ताईं सुबुह ताईं जेको आहे आर्मी चीफ सां मुलाक़ात कई आहे, त ज़रूरु उहो को मैसेज कैरी करे वियो हूंदो ऐं मैसेज कैरी करे वियो वापसि वियो हूंदो ऐं उन में कुझु ठोस ॻाल्हि हूंदी जंहिंखां पोइ वज़ीर आज़म खे मजबूरन या ज़रूरत पेश अचण ते अॼु इहो ख़िताब करिणो पियो ऐं उन ते बि हाणे उहो हिकिड़ो चवंदा न बैक फायर थियो आहे। त ख़ुर्शीद शाह साहब बि चयो त असांखे ख़बर पवे त कंहिं आर्मी खे विच में इन्वॉल्व कयो आहे, त उहो DGISPR जो हाणे बयानु अची वियो आहे, उनजो जेको आहे त इहो हुकूमत जेका आहे उन बराए रास्त जेका आहे मदद घुरी आहे ऐं इन में सपोर्ट घुरी आहे। या शाह साहब DGISPR पारां त वज़ाहत अची वई, तस्दीक कई वई आहे, हाणे हुकूमत पंहिंजो दिफ़ा कीअं कंदी, छो त हुकूमत इहो ई चवंदी रही आहे, कल्ह राति जो बि हुकूमत जो को रिएक्शन न आयो, एतिरी देरि ताईं जेकॾहिं हेडलाइंस ऐं तबसरा थींदा रहिया त हुकूमत जो को रिएक्शन कोन आयो, त असां पारां इहो न चयो वियो आहे। ॾिसो ॻाल्हि इहा ई आहे त हुकूमत जेका आहे उनखे हिकिड़ो भले साम्हूं तव्हां विजुअल्स जेके ॾिसो था टेलीविज़न स्क्रीन्स ते, प्राइम मिनिस्टर हुजे या उनजी कैबिनेट जा ॿिया मेंबर्स हुजनि, पर अंदरि जो हवाल अगरि तव्हां उन्हनि खां पुछंदव ऑफ द कैमरा त उहो तव्हां ॿुधाईंदा त मामिलो केतिरो जेको आहे गड़बड़ थी वई आहे उन्हनि खां ऐं हाणे मामिलो सुलझण जहिड़ो न आहे। त उन में हिकिड़ो इन जे करे हू कल्ह ॻाल्हाइनि बि न पिया। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि, इन जो मतिलबु त अभाम हुयो। तव्हां मूंखे ॿुधायो त केतिरनि चैनल्स ते कल्ह हुकूमती धुर जा माण्हू तव्हांखे नज़र आया हूंदा डिफेंड कंदे पंहिंजे मौक़िफ़ खे, पंहिंजे पार्टी जे मौक़िफ़ खे, पंहिंजे अॻवान जे मौक़िफ़ खे, मियां नवाज़ शरीफ़ जे मौक़िफ़ खे। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त अगरि तव्हां केयरफुली अगरि तव्हां ॾिसो मीडिया चैनल्स राति वारी डेवलपमेंट्स खां पोइ, त इन जो मतिलबु त हुननि खे पाण खे बेयकीनी ऐं हिकिड़ो चवंदा आहिनि त बेयकीनी ऐं ॿियो हिकिड़ो माण्हू एतमाद में हूंदो आहे ऐं हिकिड़ो बेएतमादी वारी कैफ़ियत में हूंदो आहे, त सम्झ में नथो अचे त इहो छा प्राइम मिनिस्टर हिकिड़ी ॻाल्हि थो करे, असांखे ब्रीफ ॿियो कुझु थो करे। त इहे काफ़ी सारा सवालात हुया ऐं उन में न सिर्फ़ु नवाज़ लीग पर पीपल्स पार्टी बि, सवाइ बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी ट्वीट खां अलावा या असांजे शैला रज़ा साहिब असां सां ॻाल्हायो, ईअं ई हिकु दुका जेके अॻवाननि ॻाल्हायो, पर कंहिं बि इहा ॻाल्हि न चई आहे त उन ते कॉमेंट खुली करे न कयो रात वारी डेवलपमेंट्स ते। अॼु ख़ुर्शीद शाह साहब जी स्पीच, शाह साहब सियासी हमदर्दी हुई हिन सूरत हाल में, जेको बि हुकूमत जे ख़िलाफ़ जेको ख़ासि करे मियां नवाज़ शरीफ़ जी हुकूमत जे ख़िलाफ़ जेको माहौल जुड़ियो, तव्हां सम्झो था त हाणे हुकूमत इहे जेके सियासी पार्टियूं हामी हुयूं हिन वक़्तु हुकूमत सां गॾु हुयूं, त असां जमहूरियत खे बचाईंदासीं, हुकूमत खे न, हाणे उन्हनि खे बि वज़ाहत ॾियणी पवंदी हुकूमत खे। हुकूमत हाणे डबल, हिकिड़ो त एहतजाज कंदड़ सरबराहनि खे उन्हनि खे मुंहुं ॾियणो पवंदो, ॿियो जेके सवाल जवाब कंदियूं जेके पार्लियामेंट में उन्हनि खे हुकूमत खे मुंहुं ॾियणो आहे। तमामु मां सम्झां थो त हिकिड़ी कमज़ोर जेको आहे न हैसियत ऐं पोज़ीशन में अची वई आहे हुकूमत। इन्हनि खे हिन वक़्तु न चवंदा आहिनि इक़रार करण जी पोज़ीशन में, न इनकार करण वारी पोज़ीशन में आहिनि। हीअ अगरि इक़रार था कनि तॾहिं बि फासनि था, जे इनकार था कनि त तॾहिं इनकार कयूं त फासी पिया आहिनि। ॾिसो न इहा वॾी हिकिड़ी मां चवां थो त हिकिड़ी गवर्नमेंट जे लाइ, मां थोरो लफ़्ज़ थोरो सख़्तु इस्तेमालु थो कयां, त ॾाढो शेमफुल हूंदो आहे त तव्हां पार्लियामेंट ते फ्लोर ऑफ द हाउस ते 2/3 मेजॉरिटी सां गॾु ऐं ऑपोज़िशन जॾहिं तव्हांखे बैक थी करे, त पार्लियामेंट एज़ इदारो
जेके चवंदा आहिनि त मोस्ट सॉवरन इदारो पार्लियामेंट हूंदो आहे, उन में प्राइम मिनिस्टर जेको आहे चवे थो त असां उन जी मदद न घुरी आहे, ऐं ठीकु उन जे 2-3 कलाकनि खां पोइ ISPR जो बयानु थो अचे त न हुकूमत मदद घुरी आहे। मां सम्झां थो इलाही डैमेजिंग आहे इहो। तव्हां सम्झो था त हुकूमत जे जेका पंहिंजे जेका वज़ीर उन्हनि जा बयान ॾियनि था, ज़िम्मेदार जेके हुकूमत सां गॾु आहिनि, उन्हनि जे पाण में कम्युनिकेशन गैप आहे या पंहिंजे तरफ़ां बयान ॾिना था वञनि। तोड़े जो वज़ीर आज़म साहब जो चयल बि आहे त बयानबाज़ी न कई वञे, इते मामला मिसअंडरस्टैंड थियनि था, ग़लति क़िस्म जी ब्रीफिंग थिए थी। ॾिसो, मैसेजिस कैरी जेके करण वारा माण्हू हूंदा आहिनि न, उहे ज़रूरी न आहे त एज़ इट इज़ जेको आहे मौक़िफ़ जेको कंहिंजो के ताईं पहुचाइनि। इन में कॾहिं कॾहिं अंडरस्टैंडिंग सम्झण में बि हूंदी आहे, ऐं इन में मसइलो कॾहिं ॿुधाइण वारे जो बि हूंदो आहे। त थी सघे थो त ॿुधाइण वारो जेको आहे उहो जितां मैसेज खणी आयो आहे, उन उतां जो उन ॿुधाइण वारे जो मैसेज ॾियण वारे जो टोन न सम्झो हुजे, या उन जी बॉडी लैंग्वेज न सम्झी हुजे, या उन जो जेको आहे ओवरऑल जेको मिज़ाज आहे उनखे न सम्झी सघियो हुजे। कॾहिं कॾहिं छा हूंदो आहे, कुझु मैसेजिस हूंदा आहिनि सॉफ्ट टोन में, कॾहिं हार्ड टोन में। सॉफ्ट टोन इहा हूंदी आहे जेका आर्मी चीफ जी पहिरों भेरो मुलाक़ात थी हुई नवाज़ शरीफ़ साहब सां, त मामला ख़राब हो रहा है देख लें। ऐं सेकेंड नंबर ते इहो थींदो आहे त जेको कल्ह वारी जेका एक्सपेक्टेड टोन आहे, असां नथा चऊं त असांखे ख़बर आहे अंदरि, पर एक्सपेक्टेड टोन इहो त मामला अब बहुत जो है वो हाथ से निकलता जा रहा है, अब आपको कुछ करना पड़ेगा, देख लें और करना पड़ेगा में फ़र्क है। देख लें कि अब आपके पास टाइम है, देख लें, और अब आपको करना पड़ेगा मतलब कि अब आपके पास चॉइस नहीं है। शाह साहब, अता राजर इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ जो नुमाइंदो असां सां गॾु आहे। अता, इस्लामाबाद जी सियासी सूरत हाल कीअं था ॾिसो हिन वक़्तु? हाँ, इस्लामाबाद में हिन वक़्तु ताईं ये जेको अॼु सुबुह ताईं बि लॻो पियो त हुकूमत सां सभु सियासी दुरियूं, जमहूरी दुरियूं जेके पार्लियामेंट में मौजूदु आहिनि, उहे हुकूमत सां गॾु बीठल आहिनि। उहो हाणे सूरत हाल असांखे हिकदमि तब्दील थींदी नज़र पई अचे। तमामु कमज़ोर पोज़ीशन में हली वई आहे हुकूमत, ख़ासि करे मियां नवाज़ शरीफ़। ऐं हिन वक़्तु जेको ISPR जो बयानु आयो आहे, उन बयानु सभु ॻाल्हियूं बिल्कुलु पधरे पट करे छॾियूं आहिनि। ख़ासि करे सैयद खुर्शीद शाह जेका अॼु कौमी असेंबली में तक़रीर कई हुई, ऐं जंहिं क़िस्म जे जज़्बात जो हुन इज़हार कयो हो, ऐं हुकूमत उनखे वरी जीअं डिफेंड कयो, उन जे ई मुतालबे ते ISPR खे इहा प्रेस रिलीज़ जारी करणी पई। पर हाणे चौधरी निसार प्रेस कॉन्फ्रेंस पियो करे, उन प्रेस कॉन्फ्रेंस में हाणे उहो कहिड़ो जवाबु पेश कंदो पंहिंजे अॼोके पार्लियामेंट में ॾियल बयान जो, उहो हिकिड़े पासे आहे, पर हुकूमत हाणे तमामु कमज़ोर पोज़ीशन में अची वई आहे। ऐं हाणे जेका हिमायत हासिल हुई अपोज़िशन जी पार्टियुनि जी, जेके पार्लियामेंट में हुकूमत जा इत्तेहादी हुआ, हाणे लॻे थो त उहा हिमायत हुकूमत खे हासिल न रहंदी। जी जी शाह साहब, जी अता, इहो बि ॿुधाइजो गॾोगॾु त हिन वक़्तु ताईं जेका सूरत हाल रही आहे, सुबुह जेको मंझंदि जो क़ौमी असेंबली जो इजलास, उन खां पोइ ताहिरुल क़ादरी बि पंहिंजो जेको ख़िताब कयो, ऐं हिन वक़्तु ताईं चवंदा आहिनि न कौन सचा कौन झूठा वारे मसइले में हुकूमत त हिन वक़्तु जेको आहे उहो नज़र अचे थो त थोरो कमज़ोर पोज़ीशन में, जीअं तव्हां बि निशानदेही कई, अची त वई आहे। पर ही जेके अॻवान आहिनि, इहे बि अञा ताईं इन्हनि जी जेके डेडलाइंस आहिनि उहे ख़तमु नथियूं थियनि। त इन जो मतिलबु इहो आहे त इन्हनि खे अॼु छा अॻिते वधण जो को इशारो बि आहे, ऐं ही वधंदा या को विच में असां ब्रेकिंग न्यूज़ ॿुधी सघूं था। चौधरी निसार साहब त हाणे जेके ॻाल्हि कंदो त उहो त उन में काफ़ी पॉलिसी उन्हनि जी ख़बर पइजी वेंदी, पर तव्हांजो छा तजुर्बो आहे या तव्हांजी नज़र छा थी चए, जेके तव्हां हालात ॾिसो था इस्लामाबाद में, त ओवरऑल मूड ऐं मिज़ाज छा आहे हिननि धुरनि जो? ॿई दुरियूं जेसिताईं आहिनि, पाकिस्तान अवामी तहरीक हुजे या पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हुजे, उन्हनि जे पारां अॻिते वधण वारी जेसिताईं ॻाल्हि आहे त उहा असांखे नज़र नथी अचे। छो त अॻियां जेको रेड ज़ोन जो एरिया आहे, उन में पार्लियामेंट हाउस आहे, प्राइम मिनिस्टर ऑफिस आहे, सुप्रीम कोर्ट आहे, ऐवान सदर आहे, PM हाउस आहे, पाक सेक्रेटरीट आहे, उहे सभु पाक फ़ौज जे हिफ़ाज़त में आहिनि, ऐं फ़ौजी जवान उते बीठल आहिनि। ऐं जॾहिं हाणे फ़ौज एॾी मुकमिल सपोर्ट कई आहे इन्हनि ॿिन्ही पार्टियुनि जी, जेका असांखे नज़र अचे पई, त इहो उन पासे त कोन वधंदा। हाणे उन्हनि जो धरणो वधी सघे थो, पंहिंजो प्रेशर वधीक विझी सघनि था। ईअं हाणे लॻे इहो थो त जीअं मादीअ में थींदो रहियो आहे, त एंड टाइम ते हाणे पाक फ़ौज को किरदारु पंहिंजो अदा कंदी, ऐं स्टेप डाउन मथां करिणो पइजी वञे मियां नवाज़ शरीफ़ खे। बाक़ी जेसिताईं तकरार जी पोज़ीशन आहे, रतोचान जी जेको इम्कान एतिरनि ॾींहंनि खां नज़र आयो पए त किथे थी न पवे, उहा हाणे पोज़ीशन असांखे नज़र नथी अचे। हाणे हुकूमत जीअं तव्हां चयो त हाणे तमामु घणी कमज़ोर असांखे नज़र अचे पई, पंहिंजा हिमायती बि आस्ते आस्ते विञाईंदी पई वञे।
सही। ऐं ख़ासि करे जेका अपोजिशन जी सभिनी खां वॾी पार्टी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पख्तूनख्वा मिली अवामी पार्टी जो सरबराह महमूद खान अचकज़ई जिन अॼु बिल्कुलु वाज़े मौक़िफ़ रखियो पार्लियामेंट में। मूंखे नथो लॻे त अहिड़ी जेको एॾो वॾो कूड़ पकड़ियो वियो आहे मियां नवाज़ शरीफ़ जो पार्लियामेंट जे ऐवान जे फ्लोर तां ॻाल्हाईंदे ऐं चौधरी निसार जो उन खां पोइ उहे इख़्लाक़ी तौरु मियां साहब जी हिमायत करण जी पोज़ीशन में हूंदा। अच्छा अच्छा, अता हिकिड़ी ॻाल्हि इहा बि ॿुधाइजो त छा तव्हां वटि के अहिड़ा इतला आहिनि जेको ही राति जो जेके डेवलपमेंट्स थियूं लेट नाइट उन में जेके न्यापा करण वारो जेको अमल आहे सिलसिलो आहे त हीउ जेको न्यापो मिले थो त उहो वाज़े नथो थिए त इहो न्यापो केरु पहुचाए थो। ॼण अगरि फ़ौजी क़यादत अगरि इमरान ख़ान ऐं तारुल क़ादरी साहब खे तलब कयो हो त उहो न्यापो केरु थो पहुचाए हिननि ताईं, ऐं या हुकूमत वारो न्यापो हिननि ताईं केरु थो पहुचाए, इहो कहिड़ा किरदार आहिनि, इन बारे में कुझु तव्हां ॿुधाए सघंदो अगरि का ॼाण तव्हांखे हुजे त? न, इन हवाले सां त बिल्कुलु क्लियर आहे त पाक फ़ौज जो पंहिंजो हिकिड़ो इदारो आहे ISPR वारो, ऐं जंहिंजे थ्रू हमेशह कन्वर्सेशन थींदी आहे। जेको पैगाम ॾियणो हूंदो आहे उहो आर्मी खे, आर्मी चीफ खे या ॿिया जेके सरबराह आहिनि पाक फ़ौज जा, त उहे उन जे थ्रू ॾींदा आहिनि। त ज़ाहिर आहे आर्मी चीफ पाण तारुल क़ादरी चई चुका आहे, इमरान ख़ान बि चई चुका आहे, त उहो पाण उन ॿिन्ही अॻवाननि मां कंहिंखे बि काल न आहे कई। बाक़ी जेसिताईं आर्मी खे दरख़्वास्त वारी ॻाल्हि आहे त हुनजी न रुगो कल्ह चौधरी निसार तस्दीक कई, पर अॼु ISPR बि हुनजी तस्दीक करे चुको आहे त ISPR जे ज़रिए ई हिननि अॻवाननि ताईं इहे पैगाम पहुता आहिनि, जंहिंखां पोइ मुलाक़ात लाइ विया हुआ। ऐं उन मुलाक़ात दौरान जीअं अलामा तारुल क़ादरी राति ॿुधायो 3 कलाक 20 मिंट हुनजी मुलाक़ात थी आहे आर्मी चीफ सां। जेको मौक़िफ़ उन्हनि पेश कयो आहे उहो मौक़िफ़ ज़रूरु ॿुधो आहे। ऐं अॼु जेके ॻाल्हियूं हिन वक़्तु कन्वेंशन सेंटर इस्लामाबाद में हुकूमत अलामा तारुल क़ादरी ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे जेके अॻवान आहिनि उनजे विच में थियनि पियूं, उन दौरान बि असांखे हाणे नज़र इहो ई पियो अचे त ॿिन्ही धुरियुनि में लचक का बि कोन्हे, न हुकूमत में न धरना हणी वेठल धुरियुनि में। तंहिं करे हाणे हिन जो हतमी फ़ैसिलो वरी बि असांखे लॻे इहो पियो त उहो सगारनि इदारनि खे ई करिणो पवंदो। अच्छा, वरी महिरबानी त तव्हां अपडेट कयो असांखे। सूरत हाल मां लॻे ईअं थो त आख़िरी जेको हतमी फ़ैसिलो हूंदो उहो सगारनि इदारनि खे ई करिणो पवंदो, जहिड़ी सूरत हाल नज़र थी अचे। शाह साहब तव्हां सम्झो था त सूरत हाल अञा ड्रेग इख़्तियार करे सघे थी, छो त चयो पियो वियो गुज़िरियल 2 ॾींहंनि खां त बसि आख़िरी राति हूंदी या फ़ैसिले जो वक़्तु अची वियो आहे, पर तव्हां सम्झो था 1-2 ॾींहं या कुझु ॾींहं लॻी सघनि था या कुझु कलाक लॻी सघनि था? मुंहिंजो जेको ज़ाती अगरि तव्हां मुंहिंजो अगरि अंदाज़ो अगरि पुछंदव त मूंखे लॻे थो त सुभाणे राति ताईं इहो सुभाणे राति ताईं जो इहो सॼो सिलसिलो आहे। शायदि त हिकिड़ो तव्हांखे अगरि यादि हूंदो कल्ह पाण हिकिड़ो प्रोग्राम में हिकिड़ी ॻाल्हि इहा कईसीं त इस्लामाबाद जी जेका आहे स्कूल ऐं एजुकेशन जी जेका आहे सिचुएशन उन में इहो आहे त हू 1 तारीख़ मंडे खां वठी माना सूमर वारे ॾियारे खां वठी स्कूल उते खुलणु शुरू थी वेंदा। इन जो मतिलबु इहो त उन खां पहिरियों तव्हांखे मामलात खे हल करिणो आहे ऐं मामलनि खे तव्हांखे पूरो बाक़ाइदा जो चवंदा आहिनि त हिकिड़ो सम्झोते सां ऐं अंडरस्टैंडिंग सां, त उहो अॼु मुश्किल थो लॻे। सुभाणे राति ताईं असां एक्सपेक्ट करे सघूं था त का हतमी ॻाल्हि थिए ताकी आचर थिए, हर को जेको आहे रेस्ट वठी सघे। घणो ॾींहं सूरत हाल थी वई। अच्छा शाह साहब, तव्हां सम्झो था हुकूमत पंहिंजो डिफेंस कीअं करे सघंदी या हुकूमत खे कहिड़ो फ़ैसिलो करणु घुरिजे अगरि मियां साहब हाणे ई को स्टैंड वठे, को फ़ैसिलो करे, छो त ज़िद ॿिन्ही तरफ़नि खां ख़तमु न पियो थिए। हाणे त मियां साहब खे असेंबली जे फ्लोर ते बि पंहिंजो डिफेंस करिणो पवंदो, कमज़ोर पोज़ीशन ते अची विया आहिनि सियासी पार्टियुनि जी हिमायत जे हवाले सां बि। हुकूमत खे हाणे कहिड़ो फ़ैसिलो करणु घुरिजे, घणो थी वियो, छा जेकॾहिं अञा बि इस्तीफ़ा वारो ऑप्शन उन्हनि जे पारां बरक़रार रखियो वञे थो ऐं हुकूमत अञा बि इहो चवे थी त इस्तीफ़ा वारो ऑप्शन न मञियो वेंदो, त पोइ तव्हां सम्झो था त अहिड़ो बहितर फ़ैसिलो जंहिंसां इहे सभु मामला बहितर थी सघनि। ऐं कुझु तजिया निगारनि जो इहो बि ख़्यालु आहे त हुकूमत खे अहिड़ो फ़ैसिलो वठणु घुरिजे जो पंहिंजा पेर पोइते करणु घुरिजनि त जीअं हुकूमत जे हिसे में 100 मां 100 मार्कूं अचनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन वक़्तु हुकूमत जी जेका पॉलिसी आहे उहा मुख़्तलिफ़ जेको आहे असां ॾींहंनि खां वठी ॾिठोसीं त हिननि कोशिशि ॾाढी कई आहे त मामिलो जेको आहे इन मतिलबु हिकिड़ो चवंदा आहिनि न त पंहिंजो गोॾा खोइण खां सवाइ को मामिलो अहिड़ो थिए या जंहिंमें हिकिड़ो तासुर इहो मिले अवाम खे त न असां मज़बूत आहियूं ऐं जेके असांजा फ़ैसिला आहिनि उहे असां उन ते ई क़ाइमु रहंदासीं। पर अंदरि जी कहाणी ईअं न आहे। तव्हां ॾिसो त हुकूमत बि जेका पंहिंजो हठ धर्मी वारो जेको मुज़ाहिरो कयो FIR दाख़िल करण में या उन जा मुतालबा ॿिया मञण में, इक़्तिदार जो आहे या अना जो आहे? हाणे ॿई आहे।
मामलो सिर्फ़ु न इक़्तिदार जो आहे न अञा जो ॿिन्हिनि ते आहे ऐं इन खां अलावा बि आहे। इन खां अलावा इहो बि आहे त जेके ही धुरियूं जेके आहिनि या ख़ासि करे इमरान ख़ान साहिब त तव्हां यादि हूंदो त शुरू खां वठी जॾहिं को सियासत में पेर पातो आहे त तॾहिं खां वठी उहो हमेशह इहो चवंदो आहे त हीउ जेको फ़रसूदा निज़ाम हले थो पियो, पार्लियामेंट्री सिस्टम थो हले जंहिंमें अजीब व ग़रीब क़िस्म जी डेमोक्रेसी आहे, मां हिकिड़ो नओं सिस्टम ॾींदुमि, मां नयो पाकिस्तान ॾींदुमि। त हुनजो विजन इहो रहियो आहे शुरू खां वठी। ऐं ॾिठो वञे त हो बिल्कुलु उनखे टाइम लॻो आहे बहरहाल, पर हू 37 सीटनि ताईं त घटि में घटि पहुतो एतिरनि सालनि में। ऐं उनजे जो विजन ऐं उनजो जेको स्लोगन आहे उहो बहरहाल उनखे वोट त मिलिया आहिनि। ऐं माण्हू कुझु अहिड़ा आहिनि जेके असांजे मुल्क में जेके उनजी आइडियोलॉजी खे ॾाढो सीरियसली फॉलो था कनि। त हाणे ॻाल्हि इहा आहे त न्यू जनरेशन जेका आहे, ऐं तव्हां ॾिसो हुननि जा जेके इलेक्टेड जेके बि रिप्रेज़ेंटेटिव्स आहिनि या मेंबर्स आहिनि, असेंबली मेंबर आहिनि, उहे यंग आहिनि काफ़ी, चाहे उन में औरतूं या अगरि तव्हां ॾिसो ऐं जेके मर्द हज़रात आहिनि, काफ़ी सारा अहिड़ा आहिनि जेके अंडर 30 एज ऑफ 30 आहिनि, काफ़ी सारा अहिड़ा आहिनि। ऐं कुझु जेके आहिनि उहे अंडर 40 आहिनि। ऐं कुझु माण्हू आहिनि जेके सीनियर सियासतदान आहिनि जेके उन्हनि सां गुज़ारा उनजी मजबूरी। ख़ुसूसी ट्रांसमिशन जे सिलसिले खे जारी रखंदासीं, पर अपडेट्स जे लाइ न्यूज़ स्टूडियो हलणो पवंदो। नाज़रीन, वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो, हलूं था न्यूज़ स्टूडियो लाइ। वेलकम बैक नाज़रीन ख़ुसूसी ट्रांसमिशन जे सिलसिले खे ॿीहर कंटिन्यू कंदासीं। चौधरी निसार साहब प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, उन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। शाह साहब, चौधरी निसार साहब प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, साॻी ॻाल्हि साॻी वज़ाहतूं, तव्हां सम्झो था त इहे वज़ाहतूं जेके आहिनि से दिफ़ा करे सघंदियूं? जीअं तव्हां ब्रेक में वञण खां पहिरियों चयो न त छा हुकूमत जेका आहे उहा वज़ाहत नथी ॾे या उनजो को अॻवान, उहा वज़ाहत हाणे अची वई आहे। पर ॻाल्हि उहा ई आहे त लफ़्ज़नि जी हेर फेर जेका आहे, हाणे मामिलो उन ते अची बीठो आहे त हुन चयो त ज़ामिन, हुन चयो त सहूलियत, हुन हीअं चयो त हुन हीअं चयो। मामिलो इहो आहे त इहो स्टेटमेंट जेको हाणे आयो आहे चौधरी निसार पारां, इहो DG-ISPR जी जेका प्रेस रिलीज़ आहे या ट्वीट आहे या जेको बि उनजे सोशल मीडिया ते आयो आहे, त इहो जेको फैसिलिटेटर वारो या जेको बि, त असां जेको आहे गवर्नमेंट जे चवण ते आहियूं। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त इहा चौधरी साहिबु पहिरियों या त या प्रेस कॉन्फ्रेंस करिया ऐं पोइ चविया DG-ISPR खे त भई तव्हां हाणे इहो बयानु जारी कयो। इन जो मतिलबु इहो त जॾहिं मीडिया ते 2-3 कलाक हिकिड़ो हलंदो रहियो मामिलो त हुकूमत जेको आहे उन चयो आहे फ़ौज खे, जीअं बकौल ॿिन्हिनि अॻवाननि जे तारुल क़ादरी साहब ऐं इमरान ख़ान साहब जे, त उन वक़्त ताईं का तरदीद न हुई। उन वक़्तु भला बीपर ॾियनि, उन वक़्तु प्रेस कॉन्फ्रेंस कनि। इन जो मतिलबु इहो त हीउ हाणे मामिलो होॾां थिए थो त हीअ वरी उन्हनि खे ज़रूरु चवंदा हूंदा त हीअ त तव्हां असांजे सफ़ा मतिलबु मारायो पिया, त महिरबानी कयो थोरो असां ईअं न कयो। पोइ वरी इहो मथां वरी हिकिड़ो बयानु थो अची वञे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त चौधरी निसार साहिबु चवे थो त असांजी मुशावरत सां थिए थो, ऐं आर्मी जेका आहे जेको बि करे थी, ISPR जेको बि करे थो, उहो असां खां पुछी करे थो। ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे जेके मामला हलनि था पिया, उन हिसाब में अगरि ॾिठो वञे त चौधरी निसार साहिबु जेके ॻाल्हियूं करे थो त उहे शयूं या त टाइमिंग सां कयूं वञनि, छा त कंफ्यूजन त उहे पाण था पैदा कनि न। पर शाह साहब, हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, तव्हां सम्झो था त मामिलो सुलझण तरफ़ न पियो वञे, त मामले जो को हल निकिरी सघे, या मामिलो एतिरो मुंझी चुको आहे, एॾी इंटरफेरेंस थी चुकी आहे, जो वज़ाहती बयान अचनि पिया, तव्हां सम्झो था त मामिलो हल तरफ़ न पियो वञे, जेका टियाकड़ी कई वई आहे 24 कलाकनि जो, सालसी जो जेको किरदारु अदा करे पई फ़ौज, त तव्हां सम्झो था त एॾो को पेचीदा मसइलो आहे जो 24 कलाक गुज़री वञण बावजूद बि मामिलो हल थियण तरफ़ नथो नज़र अचे त वञी सघंदो, अञा हुन में वधीक टाइम लॻी सघे थो। ॾिसो, मामिलो जेको आहे राति जी डेवलपमेंट्स खां पोइ वज़ीर आज़म जो बयानु असेंबली में, वज़ीर आज़म जो बयानु छा आहे, तव्हां अगरि गौर सां हुनजी तकरीर ॿुधो त हमने तो किसी को नहीं कहा के बीच में हमने तो किसी को नहीं कहा फ़ौज आ जाए वो सालसी का किरदार अदा करे। भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न, अॼु वज़ीर आज़म जी स्पीच इहा पार्लियामेंट में आहे, ऑन रिकॉर्ड आहे। सालिस हुजे, गारंटर हुजे, या जेको बकौल हुननि जे त सहूलियत, हाणे
सहूलियत बि त मतिलबु त तव्हां चयो न फ़ौज खे, तव्हां चयो आहे त भई न असां पाण, ऐं तव्हांखे अगरि थोरो पोइते था वञूं कलाकु सवा कलाक पहिरियों, त मूं तव्हांखे पहिरियों इंट्रो में चयो त जेका आर्मी चीफ जी ऐं वज़ीर आज़म जी मुलाक़ात में छा थियो हूंदो, त हीअ ॻाल्हि त चौधरी निसार करे थो त साॻी ॻाल्हि थो करे न, त मुलाक़ातूं थियूं, ऑपरेशन ते बि ॻाल्हि थी, पोइ हुन में जेको बहरान वारे मसइले ते बि ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, त छा थियो हूंदो, इहो ई थियो हूंदो त आर्मी चीफ इहो ई चयो हूंदो त भई मसइलो हाणे इलाही थियो, त पोइ मियाँ साहब चयो हूंदो त अच्छा अगर आप देख लें फिर, अगर कुछ आप शाह साहब ताज़ा तरीन अपडेट्स नाज़रीन ताईं पहुचायूं था। नाज़रीन, अल्ताफ़ हुसैन पारां टेक्नोक्रेट हुकूमत क़ाइमु करण जो मुतालबो कयो वियो आहे। ताज़ा तरीन अपडेट्स तव्हां ताईं पहुचायूं था। अल्ताफ़ हुसैन पारां टेक्नोक्रेट हुकूमत क़ाइमु करण जो मुतालबो कयो वियो आहे। समूरनि कोर कमांडर्स खे चवां थो त हाणे देरि न कनि। वरी हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे अपडेट्स ॿुधाईंदासीं। अल्ताफ़ हुसैन पारां टेक्नोक्रेट हुकूमत क़ाइमु करण जो मुतालबो कयो वियो आहे। समूरनि कोर कमांडर्स खे चवां थो त हाणे देरि न कनि। शाह साहब, तव्हां सम्झो था त मामिलो उन तरफ़ वञी रहियो आहे, छो त अल्ताफ़ हुसैन साहब अॻु में ई इन तरह चयो आहे त आएगी फ़ौज आएगी। इहो बि चए थो ऐं ॿी बि ॻाल्हियूं चए थो त पर्दे में रहने दो, पर्दा न उठाओ, वरी पाण ई पर्दो खणे बीहे थो। ऐं ॾिसो, अल्ताफ़ हुसैन साहब जो जेके बयान असां ॾिठा आहिनि या जेको मीडिया खे उन्हनि एड्रेस कयो आहे गुज़िरियल 3-4 ॾींहंनि में, उन में हिकिड़ो त वाज़े हुनजो हिकिड़ो ख़दशो बहरहाल हुन ज़ाहिर कयो त मामला जेके आहिनि उहे सही न आहिनि। इहो त सिराजुल हक़ साहब पारां बि ख़दशा ज़ाहिर कया पर हाणे मामलो गंभीर थींदो पियो वञे। सॉलिड जेका मौजूदा सूरत में असां अॼु बीठा आहियूं, जंहिंमें क़ौम या मुल्क बीठो आहे, त उन में इहा ई सूरत हाल आहे त अल्ताफ़ हुसैन साहब चयो त आइन जी छतरी तरह मां मामला ॾिसां थो पियो। वरी कल्ह जॾहिं आर्मी जो जेको आयो त भई ताहिरुल क़ादरी साहब ऐं इमरान ख़ान साहब जे हवाले सां ॻाल्हि ॿोल जो, त तॾहिं अल्ताफ़ हुसैन साहब जो हिकिड़ो ॿियो बयानु आयो त मैंने पहले कहा था और ये होने जा रहा है और हो गया। त इन जो मतिलबु इहो त ॿियो हाणे जेको तव्हां असांजे नाज़रीन खे जेको ॿुधायो आहे, त उन में हिकिड़ी ॻाल्हि त वाज़े आहे त मैसेजिस जेके आहिनि ऐं हिकिड़ो जेके चवंदा आहियूं त सेंस जेको आहे उहो प्रिवेल करे चुको आहे। हाणे ॾिसणो इहो हूंदो त विच में थी सघे थो त को ब्रेक थ्रू थिए अहिड़ो जंहिंमें गवर्नमेंट खे को अहिड़ो मुतालबो, हिकिड़ो ॾिसो मुतालबा आहिनि साम्हूं ज़ाहिरी मुतालबा, हिकिड़ा आहिनि ॻुझा मुतालबा, उहे तव्हां असांखे ख़बर न आहिनि। उहे धुरियूं जेके आहिनि, जेके मुतालबा तस्लीम कराइण जे ते बज़द आहिनि या ज़ोर भरे रहियूं आहिनि हुकूमत ते या नवाज़ शरीफ़ साहब ते, उहे त उन्हनि जे विच में आहिनि। उनजो इवेंचुअल जेको आउटकम हूंदो उहो असांखे ख़बर पइजी वेंदी सुभाणे ते। ऐं अगरि गवर्नमेंट स्टेप डाउन करे थी या पोइ ते हटे थी, बैकफुट ते वञे थी, त उनजो दारोमदार उन्हनि फ़ैसिलनि ते हूंदो, न कोई हे जेके एहतजाज कंदड़ जेके धुरियूं आहिनि इन्हनि जे मुतालबनि ते गवर्नमेंट कोन वेंदी। उहो जेको बैकफुट ते वेंदी उहो जेके ॿिया जेके आहिनि ज़ाहिरी मुतालबनि ते न, पर ॻुझनि मुतालबनि ते। शाह साहब, काफ़ी वक़्त खां तालिबान वारे ऑपरेशन या मुज़ाकरात वारो जेको इशू हो उन ते आर्मी ऐं हुकूमत जे विच में इख़्तिलाफ़नि जूं ख़बरूं रिपोर्ट थींदियूं रहियूं आहिनि। तव्हां सम्झो पिए सॼो उन ई सिलसिले जो तसलसल आहे। ऐं पाकिस्तान में हमेशह आमरीत जो राज रहियो आहे, जमहूरियत जो राज तमामु घटि रहियो आहे। हाणे बि जेके कोशिशूं कयूं पियूं वयूं त इन जमहूरियत जे तसलसल खे जेको आहे बरक़रार रखियो वञे, पर तव्हां हमेशह अॻे इहा ॻाल्हि साबित थी चुकी आहे त इस्टेब्लिशमेंट असां वटि हमेशह पावर में रही आहे। बिल्कुलु, एस्टेब्लिशमेंट जो पंहिंजो किरदारु आहे। ऐं अॼु खां वठी न आहे, पाकिस्तान जॾहिं को ठहियो आहे तॾहिं खां वठी आहे। उन में डीप हिस्ट्री में नथा वञूं, पर रिसेंटली इवेंट्स में ॾिसूं था त जॾहिं कुझु काफ़ी मामला जेके मंज़र आम ते अची विया आहिनि ऐं उन में बराए रास्त नाला अचनि था पिया। थोरो मां अगरि तव्हांखे हवालो ॾियां त वापसि असां वेंदासीं असगर ख़ान केस में, जेको IJI वारो जो जेको मसइलो हुयो, उन में नाला खुली अची विया, ब्रिगेडियर इम्तियाज़ हिकिड़ो किरदारु साम्हूं अची वियो। वरी पोइ इहो ॿुधायो वियो त कहिड़े सियासतदाननि खे कंहिंजी मार्फत केतिरा पैसा ॾिना विया, त हिकिड़ो डिस्क्रेडिट थी वई न ॻाल्हि। वरी विच में जेको 2 मई वारो जेको हुयो एबटाबाद वारो उसामा बिन लादन वारो, उन में बि दुनिया में जेको आहे पाकिस्तान जो नालो या पाकिस्तानी फ़ौज जो नालो थोरो ख़राबु थियो। हाणे ज़रूरु ॾिसो न, वापसि क्रेडिबिलिटी गेन करण जे लाइ के न के त अहिड़ा जेके तव्हां ॾिसंदो विच में, जीअं हाणे मौजूदा सूरत हाल में त मतिलबु सियासतदाननि खां मसइलो हल नथो थिए, इन जे करे फ़ौज विच में अची ऐं इहो न त इंटरफेरेंस कंदी, टेक ओवर कंदी। पर ॾिसो, असां त जमहूरियत पसंदि आहियूं ऐं असांजी जेका मौजूदा फ़ौज आहे, फ़ौजी क़यादत आहे, त उहे मामलनि खे जेको आहे अफ़ामो तफ़हीम सां हल करणु था चाहिनि।
त इहो हिकिड़ो क्रेडिबिलिटी वधंदी जेकॾहिं असांजा कुझु जेके हुया तजिया निगार उन्हनि जे ख़्याल में त भई बिल्कुलु क्रेडिबल हिन वक़्तु पर शाह साहब सभिनि जो एतमाद आहे सिधी उन ते। सही मुदाख़लत कान्हे पर अणसिधी तरह मुदाख़लत रही आहे न पर्दे जे पोइ एम्पायर त कुझु ॿियो कोई ॿियो आहे ॾिसो, सॼे मामले खे हैंडल करण हूअं त इहो हूंदो आहे न त तव्हांजो डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट हूंदो आहे हिन चक्कर डायरेक्ट कॉन्फ्लिक्ट जेको आहे गवर्नमेंट जो फौज सां न आहे डायरेक्ट न आहे हिन वक़्तु मंज़रनामे ते हिन वक़्तु कंहिंसां आहे जेके ॿियूं धुरियूं आहिनि जंहिंमें तहरीक इंसाफ़ थी वई या पाकिस्तान अवामी तहरीक थी वई पोइ हाणे हर कंहिंजे पोयों किथे न किथे ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि ईअं अगरि तव्हां ॾिसंदव त जेके अॼु पार्लियामेंट में जेके पार्टियूं एहतजाज थियूं कनि ऐं जमहूरियत हक़ जूं ॻाल्हियूं थियूं कनि ऐं आइन खे बचाइण जूं ॻाल्हियूं थियूं कनि छा माज़ी में उहो छा सफ़ा उन्हनि खे क्लीन चिट मिलियल ई बसि माना उन्हनि हिकिड़ो इलेक्शन कराए अची विया छा बैकडोर मामलात फ़ौज सां तय न थिया आहिनि चाहे उन में नवाज़ लीग हुजे या उन में चाहे पीपल्स पार्टी हुजे अंडरस्टैंडिंग किथे न किथे ज़रूरु हूंदी आहे पोयों तव्हांखे बिल्कुलु बैकडोर मामला थींदा आहिनि भला काकड़ फॉर्मूला छा हुयो तव्हां मूंखे ॿुधायो त काकड़ फॉर्मूला छा हुयो गो बाबा गो इसाक ख़ान साहब जो उन खां बाद में ॾिसो हर कंहिंजो राब्तो एस्टेब्लिशमेंट सां वक़्तनि फ़वक़्तनि थींदो रहंदो आहे ईअं नथा तव्हां चई सघो त असां त कॾहिं इहा पोइ अगरि तव्हां इहा ॻाल्हि कंदव त सभिनि खां वॾे में वॾो तव्हां ते एतिराज़ इहो ईंदो जुलाई 2007 अबूधाबी वारी मीटिंग उहा कंहिंसां थी तव्हां मूंखे ॿुधायो त जेके जमहूरी धुरियूं अॼु साईं ख़ुर्शीद शाह साहिबु बिल्कुलु ॾाढो जेको आहे छका चौका सुठा आया ऐं ॾाढी मुतासिर कंदड़ जेका तकरीर कई बिल्कुलु मां साईं जी तमामु वॾी रिस्पेक्ट बि आहे पर तव्हां इहो ॿुधायो त छा माज़ी विसरंदो आहे किथां इहे ॻाल्हियूं न कजनि मुंहिंजो ख़्यालु आहे इन में न वञिजे इन गहराई में न वञे न त छा थींदो त उहो चवंदा न वो गड़े मुर्दे जो है वो उखाड़ने मतलब हर पार्टी जेको आहे सहारो वठंदी रही आहे शायद सब ट्रांसमिशन जो सिलसिलो कंटिन्यू ऐं उन्हनि जी वेड़ बि थींदी रही आहे वेड़ बि थींदी हा इहे ई साॻियूं पार्टियूं इन्हनि वेड़ बि कई आहे उन्हनि जेको आहे बाक़ाइदा मार्शल लॉ जे ख़िलाफ़ बाक़ाइदा जंगूं कयूं आहिनि विड़िया आहिनि कुर्बानियूं बि ॾिनियूं अथऊं जेल बि काटिया आहिनि हिन में को शक न आहे पर इवेंचुअली मामिलो जॾहिं ठहण वारी ॻाल्हि हूंदी आहे त पोइ इन्हनि धुरनि सां ॻाल्हाइणो पवंदो आहे ट्रांसमिशन जो सिलसिलो कंटिन्यू रखंदासीं नाज़रीन पर वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो हलूं था न्यूज़ स्टूडियो ना